कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन करे ॿिनि मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। पुलिस मूजिबि कचे मां लाहौर वासी कलीम शहज़ाद ऐं मोहम्मद वहीद खे बाज़ियाब करायो वियो। कानूनी घुर्जूं पूरियूं करे ॿिन्ही मुग़विन खे वारसनि हवाले कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन करे ॿिनि मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। पुलिस मूजिबि कचे मां लाहौर वासी कलीम शहज़ाद ऐं मोहम्मद वहीद खे बाज़ियाब करायो वियो। कानूनी घुर्जूं पूरियूं करे ॿिन्ही मुग़विन खे वारसनि हवाले कयो वेंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन करे ॿिनि मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। पुलिस मूजिबि कचे मां लाहौर वासी कलीम शहज़ाद ऐं मोहम्मद वहीद खे बाज़ियाब करायो वियो आहे। कानूनी घुर्जूं पूरियूं करे ॿिन्ही मुग़विन खे वारसनि हवाले कयो वेंदो। कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन में ॿिनि मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कश्मीर खां सिंध टीवी रिपोर्टर कृपाल केसवाणी। जी कृपाल, कश्मीर में पुलिस ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन कयो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी, कश्मीर ऐं घोटकी जे कचे वारे गडियल इलाइक़े में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां कश्मीर पुलिस रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि पारां जेको आहे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन वारो जेको सिलसिलो आहे उहो हिन महिल बि जारी आहे। अॼु जेको आहे कश्मीर पुलिस रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि पारां जेको आहे लाहौर वासी ॿिनि ॼणनि कलीम शहज़ाद ऐं मोहम्मद वहीद खे जेको आहे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे बाज़ियाब करायल माण्हुनि खे जेको आहे कुझु देर में कानूनी घुर्जूं पूरियूं करे वारसनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे कृपाल, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।